नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, मीरपुर बटोरो में रमज़ान शरीफ के भलारे महीने में पानी जो सख्त बहरान। पब्लिक हेल्थ खाते के अमलदारन की नाअहली सबब हज़ारे शहरन के पानी फराहम कंदड़ वाटर सप्लाई वारे दौरान पानी न भरजण सबब सुकी वियो। शहरी इतिहाद के उहदेदार सदर डाडा इस्माइल शोरो, सरपरस्त फ़कीर मोहम्मद अली ख्वाजा, काका नथूमल, यासीन मेमण और क़ौमी अवामी तहरीक के अगवान यूसुफ कुंभार सिंध ऑनलाइन टीवी से ॻाल्हाईंदे चयो त पब्लिक हेल्थ खाते के नाअहल करप्ट इंजीनियर सिकंदर ख्वाजा और ज़िले इंतजामिया ज़िम्मेवार आहिनि। उन्हनि चयो त शाखुनि में ईंदड़ पानी जे वारे दौरान वाटर सप्लाई जे तलाउ में पानी न छॾे हथरादू पीअण जे पानी जो बहरान पैदा कयो वियो आहे त जीअं ट्यूबवेल ज़रिए तेल जी मदद में लखें रुपया कढाए सघजनि। उन्हनि चिता ॾींदे चयो त पब्लिक हेल्थ खाते जे अमलदारनि खिलाफ़ कार्रवाई करे शहर में पीअण जे पानी जी खोट ख़त्म कराए पानी फराहमी शुरू न कराई वई त सख़्त एहतजाज कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।